जय झूलेलाल। तव्हां सभई कीअं आहियो? मुंहिंजे ख़्याल सां तव्हां सभई ठीकु हूंदव। मां एतिरी ख़ुशि आहियां कि असांजो सभिनि जो नयो साल शुरू थी वियो आहे। 2024 स्टार्ट थी वियो आहे। तो ये नया साल आपके लिए बहुत अच्छा जाए। भगवान करे आपकी हर मनोकामना पूर्ण हो। और भगवान से आप जो भी मांगे, मैं हमेशा दुआ करूंगी आप सबकी विश पूरी हो जाए और आप जो चाहते हैं आपको मिले। अभी प्लीज हो सके त थी सके त तव्हां सिंधी में मूंखे रिप्लाई करो। जो आपने मुझसे सीखा है सिंधी में, जो भी आपको आता है। तव्हांजो नालो छा है, तव्हां छा कंदा आहियो, तव्हांजे घर में केर आहे, तो आप वो जो भी है आप अपने बारे में मुझे बताएं, पर वो भी सिंधी में, भले एक दो वर्ड ही, पर आप बात करें तो मुझे भी समझे हाँ भाई आपको आ रही है सिंधी। इतनी हार्ड नहीं है। असांजी सिंधी ॾाढी सॉफ्ट एंड स्वीट आहे, एकदम ईज़ी आहे। त नए साल में असां छा करण वारा आहियूं, असांजो साल गयो साल कीअं हली वियो, गया साल हमारा कैसे चला गया पता भी नहीं चला। तो अब ये नए साल में बहुत कुछ करना है। तव्हांजो तो फ्रेंड्स, मैं अभी सिंधी में ही बात करने वाली हूँ। कंटिन्यू आप मुझे रिप्लाई ज़रूर करना। आपको मेरी मैं सिंधी में क्या बात कर रही हूँ उसका हिंदी में ही चाहिए तो जवाब देना, और मुझे भी पता चले आपको कितना समझ में आया, तो ताकि मैं आपके ऊपर और मेहनत करूँ अच्छे से समझाने की। तो कमेंट में ज़रूर बताइए। मां अॼु सिंधी में ॻाल्हाईंदमि। कंटिन्यू में सिर्फ़ु बात करने आई हूँ, सिंधी में ई ॻाल्हाईंदमि। त हाणे मां 31 थी वियो। हाणे त ॿारनि जी एग्ज़ाम हलनि थियूं। 2-3 तारीख़ खां आहिनि। त 3 तारीख़ तक माना ॿारनि जा एग्ज़ाम स्टार्ट थी वेंदा। हाणे ॿारनि जी पढ़ाइयूं थींदी, हुननि ते फोकस करिणो आहे। ऐं पोइ हुन खां पोइ असां पंहिंजे ॿारनि खे थोरी छुटियूं मिलंदियूं त असां थोरो ॿारनि सां गॾु इंजॉय कंदासीं, जीअं हर बार कंदा आहियूं। त मां नए साल में सोचा थी कि मुंहिंजो जो कमु आहे, जो मां पहिरियों कमु कंदी हुयमि, मैं सिंधी में इसके लिए बात कर रही हूँ ताकि आपको अब सिंधी कंटिन्यू में बोलूँ तो सिंधी आपको सुनते सुनते आपको आने लगे। ठीक है, अब मैं थोड़ा धीरे ही बात करूँगी। हाने मां सोचा थी मां कुछ नयो करा। अब मैं सोच रही हूँ मैं कुछ नया करूँ नए साल में। मां छा कंदमि, मां डांस क्लासेस वेंदमि, मां टेंशन ना खणंदमि। मैं डांस क्लासेस जाऊं, मैं टेंशन नहीं लूंगी। ऐं मां ॿारनि खे पहिरियों सेखारींदी हुयमि डांस, हाणे मां घर में चालू थी करा। पहले मैं डांस सिखाती थी, अब मैं घर में चालू कर रही हूँ। ऐं पोइ मां ॿाहिरि वेंदमि, योगा कंदमि, पंहिंजा कम कंदमि, मां पंहिंजी लाइफ ठाहींदमि। त मां पंहिंजी लाइफ में सभु कुझु करण थी चाहियां। हुन खां पोइ मां थोड़ो पंहिंजो नेचर चेंज कंदमि। अभी किसी किसी का नेचर बहुत रहता है, डोमिनेटेड रहता है। त कंहिंजो कंहिंजो नेचर हूंदो आहे कि ईअं लॻंदो आहे कि मां नेचर हाणे पंहिंजो सुठो करा। तो मैं ऐसे बोल रही हूँ कि किसी किसी का नेचर ऐसे रहता है ना कि भाई डोमिनेटेड रहता है या फिर अच्छे से बात नहीं करते, तो उनको लगता है ना मैं अब से अच्छा बात करूंगी। अभी ये मेरी बेटी है, तो अब बच्चे लड़ते हैं, तो मैंने जैसे आपको बोला वीडियो बनाते बनाते बच्चे बीच में आ जाते तो नहीं होता है। तो आज मैं मेरी बेटी को लाई हूँ, तो मैं सिंधी में बात करती हूँ। तो सिंधी में मेरे बच्चे भी बात करने लगे हैं। पहले तो उनको समझ में ही आती थी, लेकिन अब तो काफ़ी हद तक बोलने लग गए हैं। तो मैं इन्हीं के लिए ही आपको बोलती हूँ, प्रिस्टी एंड कुशान शो ज़रूर देखें, इनके भी व्यूज़ आगे बढ़े, इनका भी सब्सक्राइबर हो। और इसके लिए मैं ब्लॉग चैनल भी बनाती हूँ जैसे ही टाइम मिलता है। त तव्हां भी हिन नए साल में छा छा कंदा हो, तव्हां मूंखे कमेंट ते ज़रूर ॿुधाइजो। पंहिंजी शेयर करो, तव्हांजी कोई ॻाल्हि हुजे, आपकी कोई बात हो मुझसे शेयर करें। अगर आपसे कोई बात करने वाला आपको लग रहा है कोई नहीं है, मां अकेली थी रहां घर में, त मां छा करां। त तव्हां पंहिंजो मतलब कंहिंसां ॻाल्हाए करे पंहिंजो दुख परे कंदो, किससे बात करके अपना दुख दूर करोगे। तो आपको क्या करना चाहिए, आप यूट्यूब पे आप सर्च करें, मैं अकेली हूँ तो क्या करूँ। अभी काफ़ी लोग होते हैं तो क्या करते हैं, अभी जैसे मेरी मम्मी है, तो मेरी मम्मी भी अकेले रहती हैं, कोई नहीं रहता। अब लड़कियां तो कैसे होती, शादीशुदा हो के भी अपने मायके जा नहीं पाती हैं। अगर जाती हैं तो एक टाइम ही लंबा जाती हैं, फिर उसके बाद तो आना जाना नहीं होता है।
तो हम अपने पेरेंट्स को क्या सिखाते हैं, टीवी देखो भले या सत्संग सुनो या तो फिर नीचे जाओ, गार्डन में जाओ, थोड़ा अपने माँ बाप को भी सपोर्ट करें। बहुत जन करते हैं, मुझे तो बोलने की ज़रूरत नहीं है, मूंखे चवण जी ज़रूरत ना आहे, घणा ई माण्हू कंदा आहिनि। त तव्हां सिंधी में ॻाल्हाए करे पंहिंजी प्रनाउंस सुठी करो। और मां हिन खां पुछंदमि पंहिंजी धीअ खां कि नए साल में वो छा कंदी, छा कंदी है? माँ खेलम जोर से बोलो। माँ खेलम कोई चीजें इनको बच्चों को प्रोनाउंस करने नहीं आती, तो बोलो मां खेलंदम। माँ खेलंदम तो मां खेलंदम। तव्हां पूरो ॾींहुं छा कंदा आहियो? खेलंदा माँ खेलंदी आहियां, मस्ती करती आहियां ऐं पढ़ाई करती आहियां। पढ़ाई कंदी आहियां। तो ऐसे ही अपने बच्चों को और ऐसे ही सिखाया करें। और जब हम सिंधी में बात करते हैं, असां सिंधी में ॻाल्हाईंदा आहियूं, तो पंहिंजे ॿारनि खे सिंधी में कंटिन्यू ॻाल्हायो। अगरि तव्हां सिंधी आहियो, तव्हांखे सिंधी नथी अचे, त तव्हां पंहिंजे ॿारनि सां सिंधी में ई ॻाल्हायो। तव्हां बि मुंहिंजी वीडियो ॾिसी करे जो सिंधी सिखंदा आहियो, त सिंधी में ई ॻाल्हायो, त ही साम्हूं वारनि खे सम्झ में ईंदो कि हे मूंखे छा था चवनि। त हिन जे लाइ मां बि पंहिंजे ॿारनि खे हीअं ई चवंदी आहियां, मां सिंधी में ई ॻाल्हाईंदी आहियां। हाणे मां जो बि सिंधी में ॻाल्हायो, हिन खे सभु सम्झ में आयो, बराबर? तू ना, तव्हां सिंधी थी सेखारे, माण्हुनि खे तव्हां सिंधी था सेखारो। माण्हुनि खे तव्हां सिंधी था सेखारो। और रोयां थी, सॼो ॾींहुं रोईंदी आहे। त ॿार हेतिरा ई सिंधी सिखी सघंदा, त तव्हां सिंधी में ई ॻाल्हायो। ऐं मुंहिंजो हिन चैनल खे लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कजो। तव्हांखे कुझु बि पुछिणो हुजे त ज़रूरु पुछिजो। ऐं नयो साल तव्हां सभई इंजॉय कजो। पोइ मां नेक्स्ट वीडियो में मिलंदमि। तेसूं दी जय झूलेलाल।